अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टॉप स्टोरी सां गॾु आउं तव्हांजो मेज़बान अली रज़ा मंगी तव्हां हाज़िर आहियां। नाज़रीन, अॼु जी टॉप स्टोरी असां जेका तव्हांजे ॾाढो पेश कयूं पिया उहो हैदराबाद जो वाक़ियो आहे। हैदराबाद जे SSP ऑफिस में भञ कई वई, एहतजाज कयो वियो। SSP शाहज़ेब चाचड़ एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कई, पर ॻाल्हियूं नाकाम थियूं ऐं एहतजाज कंदड़ ट्रांसजेंडर ख्वाजा सिराज जेके हुआ उहे मुतमइन न थिया। उनखां पोइ ॿुधायो वञे थो या जेको FIR में ॼाणायो वियो आहे त हू जेका विमन कंप्लेंट सेल जी इंचार्ज आहे हाणोकी, उन जे ऑफिस में विया ऐं उते हुननि भञ कई। ॿुधायो वञे पियो त अॻूणी इंचार्ज डेस्क आहे मारिया सारियो, जंहिंखे हटायो वियो, जंहिंखां पोइ उन जे हक़ में ही एहतजाज कयो वियो। असांखे ट्रांस एक्टिविस्ट ज़ाहिरिश ख़ानज़ादी असांखे जॉइन कयो आहे। अस्सलाम वालेकुम। उन्हनि सां गॾोगॾु फैज़ खोसो साहब आहिनि, सीनियर साफ़ी आहिनि हैदराबाद मां, उन्हनि पिणु जॉइन कयो आहे। फैज़ साहब, तव्हांजे तरफ़ ईंदुमि। छा वाक़ियो आहे? इन वाक़िए जे पुठियां असुल हक़ीक़त छा आहे? मामिलो छा आहे? हिन वक़्तु जेका मारिया सारियो आहे ऐं ट्रांसजेंडर आहिनि उहे हिन वक़्तु जेल हवाले आहिनि, जेल कस्टडी आहिनि। छा सूरत-हाल आहे? जी अली, बुनियादी तौर ते ही 3 जून जो वाक़ियो आहे। 3 जून ते थियो ईअं हुयो जो उनखां हिकु ॾींहुं अॻु में हैदराबाद ऑफिस में मुख़्तलिफ़ सेल्स ठहियल आहिनि, जंहिंमें ह्यूमन राइट्स सेल आहे, अक़लियतुनि जो सेल आहे, ट्रांसजेंडर्स जो सेल आहे, वुमेन एंड चाइल्ड फैसिलिटेशन सेल आहे। हिते मुक़ररु हुई मोहतरमा मारिया सारियो साहिबा, जेका जूनियर क्लर्क आहे। उनखे हिन सेल जो इंचार्ज कयो वियो हो। अॻु में उनखां बि अॻु में ही मजमूई तौर ते जेके समूरा सेल्स आहिनि, अक़लियतुनि जो सेल आहे, औरतुनि जो, ॿारनि जो, ट्रांसजेंडर्स जो, ऐं इहे सेल्स जेके आहिनि उहे गॾियल तौर ते कमु कंदा हुआ। उनजी इंचार्ज मुक़ररु थियल हुई। मौजूदा SSP जे दौर में इन्हनि सेल्स जी इंचार्ज जेका आहे मजमूई तौर उनखे पारस बखरानी खे मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो हुयो, जंहिंखां पोइ इहो मामिलो जेको आहे उहो अॻिते वधियो ऐं इन मामले ते जेका मारिया सारियो आहे जूनियर क्लर्क, उहा इन मामले ते पुलिस ज़रियनि मूजिबि ख़ुशि न हुई। मुख़्तलिफ़ भेरा हुन सेल तां इस्तीफ़ा ॾियण या नाराज़गी जो इज़हार करण जो नाराज़गी जो इज़हार कंदी रही ऐं बाद में हू बकौल SSP हैदराबाद जे त मोकल ते हली वई हुई, जंहिंखां पोइ चाइल्ड एंड वुमेन एंड चाइल्ड फैसिलिटेशन सेल जो जेको इंचार्ज आहे उहो बेनज़ीर ज़रदारी खे मुक़ररु कयो वियो हो। उन ऑफिस में अॻु में मारिया सारियो वेहंदी हुई, जितां जेका ऑफिस अलाट थियण खां पोइ इहो मामिलो शुरू थियो ऐं 3 जून ते ऑफिस जेका अलाट थी उहा 2 जून ते थी ऐं 3 जून ते मामिलो पेश आयो जो ट्रांसजेंडर्स खे घुराए उन्हनि खां एहतजाज करायो वियो। ऐं एहतजाज ख़ालिस्तन इन ॻाल्हि ते हो त इन सेल जो इंचार्ज जेको आहे उहो मारिया सारियो खे मुक़ररु कयो वञे। हिकिड़ो इंतिज़ामी ऑर्डर हुयो ऐं छाकाणि त मारिया सारियो 2 महीननि जी कई अर्न लीव ते वियल हुई ऐं जॾहिं अर्न लीव ते हिकु ख़ातून हली वई हुई, सेल जी इंचार्ज हली वई हुई, त लामहला SSP ऑफिस खे हुन जाइ ते को ऑफिसर मुक़ररु करणो हुयो ऐं हुन मारिया सारियो जी जाइ ते बेनज़ीर ज़रदारी खे मुक़ररु कयो हो। जंहिंखां पोइ ख़ुदि मारिया सारियो पंहिंजी ऑफिस पहुती 3 जून ते ऐं उते ट्रांसजेंडर्स बि पहुता। उन्हनि एहतजाज करणु शुरू कयो। इहो एहतजाज घटि में घटि 5 कलाकनि ताईं जारी रहियो। उन दौरान SSP शाहज़ेब चाचड़ समेत मुख़्तलिफ़ ऑफिसरनि सभु ट्रांसजेंडर सां ॻाल्हियूं कयूं। जॾहिं इहे ॻाल्हियूं नाकाम थियूं त पोइ हिकिड़ो ऑपरेशन करे इन ऑफिस में जेके मौजूदु आहे ऑफिस जे अहाते में जेके ट्रांसजेंडर्स मौजूदु आहे ऐं ख़ुदि जेका मारिया सारियो पंहिंजी अॻूणी ऑफिस में वेठल हुई, त उतां खां ई गिरफ़्तारियूं शुरू थियूं ऐं बाद में उन्हनि खे अदालत में पेश कयो वियो। अदालत इन्हनि खे 14 ॾींहंनि जे जुडिशल रिमांड ते वुमेन जेल मोकिले छॾियो आहे। वुमेन जेल में ट्रांसजेंडर्स खे अलॻि सेल में रखण जो हुकुम ॾिनो वियो, जॾहिं त मारिया सारियो खे वुमेन सां गॾु रखण जो हुकुम ॾिनो वियो आहे। हाणे ज़मानत जूं कोशिशूं हलंदड़ आहिनि। हाणे 8 तारीख़ ते ज़मानत जे लाइ जेके दरख़्वास्तूं आहिनि उन्हनि जी ॿुधणी थींदी ऐं ॾिसजे त अदालतूं इन ज़मानत वारी दरख़्वास्त ते कहिड़ो फ़ैसिलो कनि थियूं। नक्शे में मजमूई तौर ते जेको वाक़ियो आहे उहो इन क़िस्म जो पेश आयो आहे। सही। अच्छा ज़ाहिरिश, तव्हांजे तरफ़ ईंदुसि, तव्हांजो हिन सॼे वाक़िए ते छा मौक़िफ़ आहे? मारिया सारियो जे हिमायत में ट्रांसजेंडर एहतजाज कयो ऐं उन्हनि ते इल्ज़ाम आहे त उन्हनि भञ कई आहे, तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? अच्छा जी, सभिनि खां पहिरीं त तव्हांखे अस्सलाम वालेकुम ऐं थैंक यू सो मच तव्हां असांखे जेको इहो ॻाल्हाइण जो मौक़ो बि ॾिनो आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि कंदमि त जेकॾहिं
पास्ट में अगरि ॾिठो वञे त अगरि मारिया सारियो जेकी इंचार्ज हुई वुमेन प्रोटेक्शन सेल में, जीअं औहदे ते फाइज़ हुई, त उन में उहा ख़वातीन जी बि नुमाइंदगी कंदी हुई, उन सां गॾु उन्हनि ॿारनि जी बि नुमाइंदगी कई, ॿारनि जी प्रोटेक्शन ऐं ख्वाजा सराज जी बि कई। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त सिर्फ़ु अगरि कोई शख़्स कंहिंजो जेके न काविशूं एॾी एक्नॉलेजमेंट वारी हुजनि त सिर्फ़ु हिकिड़ी कम्यूनिटी ई छो उते आहे, ठीकु है। ॿियो कम्यूनिटी बि उहा कम्यूनिटी जंहिंखे पंहिंजे हक़ूक़ जे बारे में ख़बर ई न आहे, ठीकु है। वी आर वेरी थैंक्सफुल टू सिंध पुलिस, दे डेवलप द प्रोटेक्शन सेल फॉर ख्वाजा सरा पर्सन। इवन असांजो डोमेस्टिक बेस्ड वायलेंस ते IG सिंध पाण जेके आहिनि हिकिड़ी जेकी आहे हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे जंहिंमें फौरी एक्शन बि वठियो थो वञे। उन में सिंध भर जा ख्वाजा सरा अॻवाणी एक्टिविस्ट बि आहिनि। मां पाण उन ग्रुप जो हिसो बि आहियां ऐं सिंध पुलिस जा इलाही सारा इक़दामात रहिया आहिनि। ॿियो रिसेंटली असां जेके न सिंध पुलिस सां ॻाल्हायो त सिंध पुलिस पारां AG ऑफिस में बि असां इहा रिक्वेस्ट की त हिकिड़ो सेंसिटाइज़ेशन, ख्वाजा सरा सेंसिटाइज़ेशन जो जेको न हिकिड़ो एलिमेंट तव्हां जेके न कोर्सिस में ज़रूरु हुजे, जंहिंमें जेको न एटलीस्ट तव्हांखे ख्वाजा सरा सां रवैयो कीअं इख़्तियार करिणो आहे। त वी आर वेरी थैंक्सफुल टू सिंध पुलिस। हाणे हिकिड़ी मां वरी पंहिंजे जेके न पंहिंजे मौक़िफ़ ते थी अचां त जेके ख्वाजा सरा जिन्हनि खे पंहिंजे हक़ूक़ जे बारे में ख़बर ई न आहे, ॿियो हिकु आम ख्वाजा सरा, ठीकु है, जंहिंखे हिन मुआशरे खे एक्सेप्ट ई न कयो वेंदो, ॿियो एक्सेप्ट बि न कयो वेंदो। हुनजे अलावा ख्वाजा सरा कम्यूनिटी जो हिकिड़ो कल्चर बि डेवलप थी वियो न कि पुलिस स्टेशन में जेके न अक्सर ऐं बेशतर जेके आहिनि उहा हंगामा आराई थियणु, कोई केस तोड़ फोड़ खणणु, इहो पहिरियों वाक़ियो न आहे। इहो वाक़िया कराची में, इवन हालिया में तव्हां पिशावर में बि ॾिठो त इहे शयूं आहिनि जिथे हुननि खे इग्नोर कयो वेंदो आहे, त उहो पंहिंजी एग्रेशन में इहे अहिड़ो रवैयो इख़्तियार कंदा आहिनि। हिन पारां असां चयो त एटलीस्ट पुलिस स्टेशन में सेंसिटाइज़ेशन ख्वाजा सरा जी हुजणु इलाही ज़रूरी आहे। पर हाणे हे ॾिसो त हिते सिंध भर में भले मुल्क पाकिस्तान में ख्वाजा सरा अॻवान मौजूदु आहिनि, कुझु एक्टिविस्ट मौजूदु आहिनि जेके अॻवानी करनि था। एट द मोमेंट, ठीकु है, अगरि तव्हां कंहिं कम्यूनिटी जे मथां कमु कयो था, तव्हांजा उन्हनि सां लिंकेजिस डेवलप थियनि था ऐं उन लिंकेजिस खे तव्हां ग़लति इस्तेमालु था कयो, हीअ शइ जेकी न रॉन्ग आहे, उहो बि सिर्फ़ु पंहिंजे डिपार्टमेंट जे लाइ। ॾिसो असांजे हुकूमत जी या असांजी गवर्नमेंट जो रूल आहे त एडमिनिस्ट्रेशन खे बि वक़्तु चेंज थी वेंदी आहे। इवन इलेक्शन खां पोइ वज़ीर आज़म बि चेंज थी वेंदा आहिनि, कुझु हुनमें मुखालिफ़िन बि हूंदा आहिनि, कुझु उनमें मुखालिफ़ करण वारा बि हूंदा आहिनि जेके न इन्हनि खे वापसि मौक़ो मिलियो वञे, कुझु ख़ुशि बि हूंदा आहिनि छो त हिकिड़ी नई एडमिनिस्ट्रेशन या हिकु नई गवर्नमेंट हे असांजे जेके न मतिलबु छा चवंदा आहिनि गवर्नमेंट या सिस्टम जो हिसो आहे। पर हाणे जेकॾहिं अगरि उहा चेंज थी वई त उनजे जाइ ते जेकी अॻवानी करण वारी बेनज़ीर ज़रदारी साहिबा आहे या उहा मौजूदु आहे त डेफिनेटली असांजी एक्सपेक्टेशन हुननि ते ट्रांसफर थी वेंदियूं न, ठीकु है। मगर हिते एहतजाज करण जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सभिनि जो हक़ आहे, कोई बि करे सघे थो, ठीकु है। अॼु ताणी असां जेके न पूरे पाकिस्तान में इमरान ख़ान जे लाइ जेके न उहे थियनि था, एहतजाज थियनि था, पीपल वॉन्ट, पर जेसि ताणी हुकूमत जो टाइम पीरियड ख़तमु न थींदो उहो हुकूमत स्टिल उहा ई रहंदी, नेक्स्ट टाइम सोचियो वेंदो। त इहे त सिस्टम जो हिसो आहे। त हुन सिस्टम में हिकु ख्वाजा सरान खे उकसाइणु, ठीकु है, तव्हां हिन विच में इलाही सारियूं मौजूदु आहिनि, इलाही सारी वीडियोज़, वॉइस नोट बाक़ाइदा सोशल मीडिया ते हिन में जेके न हिन वक़्तु जेके काफ़ी वायरल थी रहिया आहिनि। त हुननि पाण उन्हनि खे घुरायो, इहो एहतजाज कयो, इहो उन्हनि सां कयो वञे। हिकु कम्यूनिटी जंहिंखे पंहिंजे राइट जे बारे में ई न आहे ख़बर, ठीकु है, जिन्हनि जी ज़िंदगी में या हुकूमती सतह ते उन्हनि जे लाइ कोई इक़दामात ई न आहिनि, जेका स्टीरियोटाइप जे प्रोफेशन सां जुड़ण लाइ मजबूरी में कंदा आहिनि, उन्हनि खे हुन कम्यूनिटी खे उकसाए करे कि जेको न उनखे पंहिंजे पर्पज़ जे लाइ यूज़ करणु, ॿियो स्पेशली पंहिंजे डिपार्टमेंट जे लाइ यूज़ करणु सरासर ग़लति आहे। सही। मां हिन में बतौर ख्वाजा सरा कम्यूनिटी मेंबर मां हीअ ॻाल्हि ज़रूरु एडमिट कंदसि त कम्यूनिटी खे पंहिंजे राइट्स जे बारे में न आहे ख़बर।
ठीकु आहे, न आहे ख़बर उन्हनि खे अॼु जे उन्हनि जी ज़िंदगी जी मुश्किलात पहिरीं एॾी घणियूं आहिनि त हुननि खे जेके न रोज़ाना सर्वाइव करण लाइ मुख़्तलिफ़ जेके न कमनि सां जुड़णो पवंदो आहे, पंहिंजी सर्वाइविंग करणी पवंदी आहे। उहे कम्युनिटी खे छा ख़बर कि केरु छा आहे, उहा त हिकिड़ी मासूम सही, उन्हनि खे अवेयरनेस हुजणु घुरिजे, उन्हनि जा बुनियादी हक़ कहिड़ा आहिनि। जी बिल्कुलु सही था चओ। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे ट्रांस एक्टिविस्ट आहिनि मरियम शेख। अस्सलाम वालेकुम मरियम। थैंक यू सो मच अदा। वॾी महिरबानी। तव्हांजो छा चवणु आहे इन सॼे वाक़िए ते? तव्हां इन सॼे मामले में गॾु आहियो, उते मौजूदु आहियो। असां सां ट्रांस एक्टिविस्ट ज़हीरिश ख़ानज़ादी बि आहे। उनजो चवणु आहे त जेके ट्रांसजेंडर्स आहिनि उहे हिते इस्तेमालु थिया आहिनि ऐं इन ते हुन ॻणती जो इज़हार कयो आहे। तव्हांजो छा मौक़िफ़ आहे? आई एम एक्सट्रीमली सॉरी, मेरी जो ज़बान है वो उर्दू होने जी ठीक है, ठीक है, ठीक है, आप उर्दू में बात कर सकती हैं। जी ज़हीरिश मेरी सीनियर है और मैं भी सुन रही थी, बड़ी खूबसूरत पर्दा वो कर रही थी वो। और अच्छा, इस पूरे मामले के अंदर देखें ट्रांस कम्युनिटी तो क्या कहें, लेकिन जो ऑडियोज मंजर आम के ऊपर आए हैं और उस ऑडियो के अंदर जिस तरह से प्रोवोकेशंस की गई हैं, और मैं हैरान हूँ ये बात सुनकर कि खातून होकर आप ये इतने वाहियात अल्फाज इस्तेमाल कर रही हैं कि जो मैं अभी यहाँ पर कहना भी नहीं चाहूँगी, वो सब लोगों ने सुने हैं। तो ये बहुत शर्मनाक बात है और ये डिपार्टमेंट के लिए जो है पुलिस डिपार्टमेंट के लिए बड़ी शर्मनाक बात है। मैं यहाँ पर आपके प्रोग्राम के तवस्सुल से आईजी सिंध जावेद आलम से रिक्वेस्ट करूंगी कि इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। लेकिन एक मासूम तबके को जिनके पीछे ना बाप, अभी देखें ना 15 लोग हैं, आपने देखा है कि कभी किसी माँ ने आकर दुहाई दी हो के इनको बाहर निकाले, या भाई ने या बाप ने? कोई नहीं है जो अपनी छोटी छोटी चीजों के लिए, अपनी बका की जंग के लिए इस माशरे के अंदर जिंदगी गुजार रहे। एक पिसा हुआ तबका, एक मासूम तबका। और अगर आप देखें तो जो बच्चे गिरफ्तार किए गए हैं वो उनकी एज में समझती हूँ 22 से 23 साल के अंदर अंदर, ज्यादा नहीं है। तो पता नहीं क्या लालच दी गई है, क्या बात किया गया है। मैं कल कॉन्फ्रेंस करूंगी और इसके ऊपर और मजीद बात करूंगी। लेकिन ये है कि जो भी तहरीकें चलाई जाती हैं और तहरीकों के अंदर हमेशा कमजोर तबके को इस्तेमाल किया जाता है। मगर मैडम साहिबा मारिया सारियों ने तो हद ही कर दी कि अपनी मफाद के लिए उस तबके को इस्तेमाल किया जिसको कभी सोसाइटी ने एक्सेप्ट ही नहीं किया। जी मरियम, ये जो वाकया हुआ जिसमें आप भी ये मानती हैं कि ट्रांसजेंडर जो हैं वो मिसयूज़ हुए या वो इस्तेमाल हुए, तो इस वाकये के बाद ट्रांस जो कम्युनिटी है उसको किस तरफ लेके जाने की कोशिश की गई, और ट्रांसजेंडर ही क्यों इसमें मारिया सारियों के साथ खड़े हैं, ये सवाल उठाया है ज़हीरिश ने इस हमारे प्रोग्राम में। तो आप क्या कहेंगे इस हवाले से? मैं यहाँ पर आपको एक बात की बात क्लियर करती चलूँ कि ट्रांसजेंडर से नहीं, अगर आप मीडिया के ऊपर जाकर देखें तो वकला इत्तेहाद भी आपको टूटता हुआ नजर आएगा। अगर आप सहाफत की तरफ जाकर देखें तो सहाफी हजरात भी यहाँ पर ऐसे कुछ मौजूद हैं जो फेवर पोस्ट कर रहे हैं। अब वो पाकिस्तान की ताज़ीरात को चैलेंज कर रहे हैं या पुलिस इंटरनल इशू को चैलेंज कर रहे हैं, इस बारे में मैं कुछ नहीं कहना चाहूंगी। मीडिया और बाकी लोग खुद समझदार हैं। रही बात ट्रांसजेंडर कम्युनिटी की, तो मैं आपको तारीखी हवाले से ऐसे बहुत सारे वाक़यात निकाल के दे सकती हूँ। जो नेल्सन मंडेला की जो मूवमेंट है या रिचर्ड पार्कर की जो मूवमेंट है, उसके अंदर भी आप देख सकते हैं, पढ़ सकते हैं, मूवीज बनाई गई है कि जब अशराफिया तबका अपने मफाद के लिए किस तरह से उन लोगों को इस्तेमाल करता है जो माशरे के अंदर कभी एक्सेप्ट ही नहीं किया है। समाज ने कभी उनको रंग की वजह से धुतकारा, समाज ने कभी उनको जिन्स की वजह से धुतकारा, समाज ने उनको कभी उनके जो है तबकाती जद्दोजहद की वजह से टुकरा। तो मारिया सारियों का जो पर्सपेक्टिव है, मारिया सारियों का जो मोटो है, मारिया सारियों की जो ऑडियो लिंक्स मतलब मंजर आम के ऊपर आई है, वहां पर आप देख सकते हैं कि क्लियरली प्रोवोकेशन है, वर्गलाने वाला अंदाज है। और वर्गलाने वाले अंदाज के अंदर पीछे क्या ग्रीड्स हैं, पीछे क्या काउंसलिंग की गई है, मैं समझती हूँ कि पूरे ग्रुप की ऑडियोज अभी लीक नहीं हुई है। इसके ऊपर मजीद तफ्तीश, फेयर ट्रायल होना चाहिए, मजीद कार्रवाई होनी चाहिए। और मैं यहाँ पर ट्रांस को भी सपोर्ट इस तरह से नहीं करूंगी कि ये जो अमल किया गया है, जी ठीक है मरियम, आप हमारे साथ रहें। अभी सीनियर सहाफ़ी हैदराबाद से
फैज़ खोसो साहब भी है हमारे साथ। फैज़ साहब, मुझे हिकिड़ो सवाल आहे त ही जेको वाक़ियो पेश आयो आहे इन सां इनखे अवां कीअं था ॾिसो, जेकॾहिं अवां इन ते तबसरो कयो त तव्हांजो छा चवणु आहे? ॾिसो, सवेर मूं तव्हांखे हिकु इदारे जे रिपोर्टर तौरु पंहिंजो जेको वाक़ियो हो उहो बयानु करे ॿुधायो हुयो। हिन वक़्तु ऐं जेकॾहिं तव्हां मूंखां पंहिंजो ओपिनियन वठणु चाहियो था त मुंहिंजो ओपिनियन सिधो इहो आहे त ही अक़लियतूं आहिनि या औरतूं आहिनि, ॿारड़ा आहिनि या ट्रांसजेंडर्स, इहे हिकिड़ा डिप्रेस्ड सोसाइटी जा हिकिड़ा कंपोनेंट आहिनि जिन खे जेकॾहिं हथियार वांगुरु इस्तेमालु कजे त इहो हिकिड़ो वॾो हो न आहे। तव्हांखे ख़बर आहे त ट्रांसजेंडर्स जिन जा पंहिंजा मिट माइट उन्हनि जा न थी सघंदा आहिनि, उन्हनि सां रुॻो केरु खिली ॻाल्हाईंदो आहे तूं सम्झंदा आहिनि त इहो सभु कुझु असांजो आहे। तूं एतिरो मासूम आहिनि जो माण्हू जे ट्रैप में जेके होशियार ऐं चालाक माण्हू आहिनि उन्हनि जे ट्रैप में हू जल्दी अची वञनि था, ख़ासि तौर तूं ॿारड़ा या ट्रांसजेंडर्स या अक़लियतूं। ही वाक़ियो बि बिल्कुलु उनजी अक्कासी करे थो। ही हिकिड़ो इदारो आहे पुलिस जो ऐं हिकिड़ो डिसिप्लिन वारो इदारो आहे। जेकॾहिं उते कंहिं ऑफिसर जी मुक़ररी ऐं बदिली थिए थी त हिकिड़ो रूटीन जो हिसो आहे, उनखे रूटीन जे हिसे तौरु वठणु घुरिजे। पर हिन खे अञा जो मसइलो करे वरितो वियो, उन करे ही ट्रांसजेंडर्स जेके मासूम कम्यूनिटी आहे उहा इस्तेमालु थी ऐं उनखां पोइ हिकिड़ो पुलिस जे ख़िलाफ़ जेके आहिनि उहे हिकिड़ा वॾा सवाल उथणु लॻा आहिनि। SSP ऑफिस आहे ज़ाहिर ज़िले जी, हिकिड़े इंतिज़ामी ऑफिसर जे हेड जी ऑफिस आहे। उन में जेकॾहिं तमाशो कजे ऐं मासूम माण्हुनि खे उते बीहारे पंहिंजे मक़सदनि लाइ इस्तेमालु कजे त मुंहिंजे ख़्याल में ही हिकिड़ी सज़ा जोॻो अमल हुयो ऐं हिनखे ज़रूरु ज़ाब्ते जी कार्रवाई ॾिसणु घुरिजे। जेको बाक़ी एक्ट थियो आहे उन ते अदालतूं ॾिसंदियूं, पर ज़ाब्ते जी कार्रवाई बि हिन ते ज़रूरु थियणु घुरिजे। सही। ज़हीरिश, तव्हां छा चवंदव त जेके ट्रांसजेंडर्स आहिनि उन्हनि जा जेके बुनियादी हक़ आहिनि उन्हनि खे मिलणु, क़ानून साज़ी त थिए थी असां वटि, पर उन ते अमल दरामद नथो थिए, इहो बि हिकु वॾो आलमियो आहे। उन्हनि खे अवेयर केरु कंदो, उन्हनि खे बुनियादी हक़ केरु वठाए ॾींदो? जी ज़हीरिश, पंहिंजी माइक ऑन कजो काइंडली, तव्हांजो आवाज़ न पियो अचे। बिल्कुलु जी। अच्छा जी, हिन मामले में अगरि मां ॻाल्हि ॿुधायां त सभिनी खां पहिरीं त असां हिन कम्यूनिटी खे, ख़्वाजा सरा कम्यूनिटी जी अगरि ॻाल्हि कजे त हिननि खे राइट मिलण जो इलाही वॾो गैप आहे गवर्नमेंट जी तरफ़ां। ॾिसो न, मुख़्तलिफ़ तव्हां सूबनि में ॾिसो त ख़्वाजा सरान खे डिफरेंट उहिदनि ते फाइज़ बि थियल आहिनि। जीअं असां वटि सिर्फ़ु हिकु बेनिफिट जेको हुकूमत जी तरफ़ां उहा लोकल गवर्नमेंट जी नुमाइंदगी, इन जे अलावा पुलिस जी तरफ़ां फैसिलेशन डेस्क मौजूदु आहिनि जेके आहिनि डिफरेंट डिस्ट्रिक्ट ऐं हल्कनि में। पर वधीक जेको हिकिड़ो इक़दामात ख़्वाजा सरान जेके लिए थियो वञे उहो अॼु ताईं न आहे। ठीकु आहे। ॿियो हाल ई में जेको मां वाक़ियो ॾिसां वेठी, इनमें मां नथी सम्झां की पहिरीं ॻाल्हि आहे त IGs आहिनि या हुकूमत या जुडिशरी थोरो एक्शन क्विक वठे। ठीकु आहे, क्विक एक्शन वठे जेका मासूम ख़्वाजा सरान खे अगरि इन वक़्तु इस्तेमालु कयो वियो आहे त उनखे बरी ज़ुमा कयो वञे जल्द अज़ जल्द। हे अपील बि आहे हुकूमत सां, जुडिशरी सां, पर जंहिं ग़लति कयो आहे उनखे तव्हां जेके उनखे अकाउंटेबल ठारायो, उनखे जेके उन्हनि जे लाइ जेकी तव्हांजी सज़ा आहे बिल्कुलु कई वञे। पर हे ख़्वाजा सरा कम्यूनिटी हिकु मासूम कम्यूनिटी आहे। इन कम्यूनिटी जे लाइ जेको आहे उन्हनि जे एतिरे ॾींहंनि खां उहे ख़्वाजा सरा हिन जेल में मौजूदु आहिनि। उन्हनि खे जेको आहिनि हिकिड़ो उन्हनि सां हिकु बदसलूकी जो रवैयो आहे। थोड़ा सो प्रोएक्टिव थी करे बेहतरीन मेजर सां ॾिसो कि अगरि कंहिं मासूम अहिड़े कम्यूनिटी खे जिन्हनि खे कानून जी ख़बर ई न आहे, उन कम्यूनिटी खे उकसाए करे पंहिंजे मतिलब जे लाइ इस्तेमालु कयो वञे त हे डिपार्टमेंट जो फॉल आहे। हुनजे लाइ जेके न बहितरीन जेको आहे न उहो हिकिड़ो इक़दामात करेनि जेका तव्हांजी अकाउंटेबिलिटी सिस्टम आहिनि उन्हनि खे जेको आहे न ॾिठो वञे। रेस्ट खे हिकिड़ी कम्यूनिटी खे जेको आहे उहो जेको आहे न अंडर प्रेशर करे उनखे कसूरवार कयो वञे। त मुंहिंजो मुतालबो बि गवर्नमेंट सां बि जुडिशरी सां इहो त कम्यूनिटी खे जेको न हिकिड़ो त छो त कोई इक़दामात न त ख़्वाजा सरान जे लाइ तव्हांखे ख़बर आहे लास्ट ईयर बि न बट लास्ट हुकूमत में जेकी आहे उहा ट्रांसजेंडर एजुकेशन पॉलिसी जेको आहे न हिकिड़ो ड्राफ्ट ठहियो
जेको अॼु ताईं जेको अप्रूव ई न थियो, सालाना बजट में उन्हनि जे लाइ कोई इक़दामात न आहिनि। ख्वाजा सरान ते मथां डोमेस्टिक वायलेंस इलाही कॉमन आहे, उनजे अलावा फैसिलिटेशन सेंटर जे अलावा उन्हनि लाइ कोई सेफ हाउस न आहे। उहे ॿार जेका घरनि मां निकिरी जिन्हनि खे फैमिली डिसऑन करे थी, पहिरीं ॻाल्हि त फैमिलीज़ खे जेको न क्रिमिनलाइज़ कयो वञे, जेके पंहिंजे ॿारनि खे डिसऑन करे घर मां कढनि था, त उनजे बाद उहो ख्वाजा सरा पंहिंजे सर्वाइवल जे लाइ स्टीरियोटाइप जंहिंमें बेगिंग, सेक्स वर्क, सॉरी दिस इज अ मीडिया बट इट्स अ रियलिटी, ऐं नाच गाना करण ते मजबूर आहिनि। जॉब कोटा 0.5% जॉब कोटा आहे, जेको हिकिड़ो डिप्लोमेटिक जेको न इग्नोरेंस आहे गवर्नमेंट जी तरफ़ां कि 0.5%, अगरि कंहिं महकमे में 25 नौकरियूं अचनि थियूं त हुनमें 0.5% तव्हां कीअं इम्प्लीमेंट कंदा? सही बिल्कुल सही था चओ त कोटा ते अमल थियण घुर्जे, उन्हनि खे बुनियादी हक़ मिलण घुर्जनि। जी मरियम, आप क्या कहेंगी कि इस वाक़े के बाद क्या होना चाहिए और किस तरफ से जो है किस तरह से आप अपनी कम्युनिटी को कन्विंस करेंगी, या क्या मामलात क्या होंगे? क्योंकि इसमें आप भी ये कहती हैं और ज़हीरिश का भी ये कहना है कि ये गलत हुआ है और ये वायोलेशन नहीं होनी चाहिए थी। देखिए, मैं समझती हूँ कि वायलेशन तो वायलेशन है। रही बात है कि मैं 12 ही मरतबा ये बात कर चुकी हूँ कि प्रेस मतलब बहुत सारे सवालात हैं, मीडिया के लोगों के बहुत सारे सवालात हैं, मेरा व्हाट्सएप पूरा फुल है, फेसबुक की तरफ से इतने सारे सवालात हैं। ये बाकी चीज़ें जितनी भी एक इंटरनल कम्युनिटी की मीटिंग हम लोग रखने वाले हैं, उसके अंदर हमारी जैसे ज़हरिश है, जितने भी सीनियर ख्वाजा सरा हैं, वो पूरे अफराद बैठकर गठजोड़ कर इस मामले का ज़रूर कोई ना कोई मस्बत हल निकालेंगे, क्योंकि इस वाक़े से हमारी जितनी भी जद्दोजहद है या हमारी जितनी भी मस्बत पहलू माशरे के सामने आए थे, वो सारे एक धब्बा लग चुका है, जो कि बहुत डिसहर्टिंग वे है। एक खातून की वजह से कितने ही मासूम लोग जो अभी दोबारा से सफर अल्लाह ना करे करना शुरू कर दें इस वाक़े की वजह से, तो हमेशा होने नहीं देंगे। प्रेस मीडिया के अंदर हम कॉन्फ्रेंस के अंदर ये बातें बहुत कॉम्प्रिहेंसिव वे के अंदर रखेंगे कि देखें, प्रोवोकेशन की गई है, अंडर एज लोगों को इस्तेमाल किया गया है, जो लोग मासूम थे, मासूम से भी ज्यादा मासूम थे, बच्चे थे, उनको पता नहीं क्या लालच देकर किस बात का करके इस तरह से इतना प्रोवोक किया गया है। हालांकि मेरी एसएसपी साहब से बात हुई थी, उन्होंने कहा कि मैंने 4 घंटे ये बात की, वो मान भी गए थे। तो फिर दोबारा मैडम आती है, मौजूद है फेसबुक के ऊपर ये वीडियो, और उन्होंने दोबारा कहा है कि आप अपने जो है कपड़े उतार दें। मैं हैरान हूँ इस बात के ऊपर, आप एक खातून होकर इतना वाहियात अल्फाज कैसे इस्तेमाल कर सकती हैं सिर्फ अपने पोस्ट के लिए। एसएसपी जैसे अदा खोसू ने कहा कि पूरे जिले का इंचार्ज होता है, क्या इनके पास इतना इख्तियार भी नहीं है कि मतलब पोस्टिंग की तबादले कर सके या कुछ आगे पीछे बेहतर बनाने के लिए डिपार्टमेंट की कार्रवाई को बेहतर कुछ लाए अमल ला सकें? और अफसरान के ऊपर भी सवाल उठता है जिन्होंने माजी के अंदर मैडम की पुष्ट पनाही की और यहाँ पर इतने चार्जेस जो कि वो डिजर्व ही नहीं करती थी उनको दिए गए। इस पूरे मामले की फेयर ट्रायल होना चाहिए, बहुत जरूरी है ख्वाजा सरा कम्युनिटी के लिए। अभी आप मुझे बताएं कि कितने लोग हैं, कितने वकला हैं जो ये कह रहे हैं कि हम उनका प्रोबोनो केस लड़ने के लिए तैयार है? कोई नहीं है। आप ये बात जानते हैं कि इस तबके के लिए कोई नहीं है। तमस्कुर का निशाना बनाया जाता है, दुत्कार दिया जाता है, घर से निकाल दिया जाता है, तालीम नहीं है। तो आपको शर्म आनी चाहिए थी कि आपने एक ऐसे तबके को इस्तेमाल किया सिर्फ अपने मफाद के लिए। बाकी जितनी भी आपने बात की कि आप अब क्या करेंगी, तो हम लोग जरूर ऐसे कोड्स और डी कोड्स बनाएंगे कि जो उसको क्रॉस करेगा तो जो सीनियर एक्टिविस्ट है उनके ऊपर एटलीस्ट फाइन पे कर सकें। ठीक है, बहुत शुक्रिया मरियम शेख साहिबा, आपने हमें टाइम दिया। ज़हीरिश खानज़ादी, तव्हांजी भी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो असांखे टाइम ॾिनो। जी नाज़रीन, ही जेको वाक़ियो पेश आयो आहे, असां कोशिशि कईसीं, जेके सवाल जा जवाब न मिलिया उन्हनि जी जवाब वठण जी कोशिशि कईसीं। असांजी इहा कोशिशि हुई त जेका हक़ीक़त आहे उहा अव्हांजे आॾो अचे, ऐं असां उमेद कयूं था हिन वक़्तु वाक़ियो जेके जवाबदार आहिनि उहे हिन वक़्तु अदालत में आहिनि, केस हली रहियो आहे, ऐं उमेद कयूं था त इन सॼे मामले जी शफ़ाफ़ जांच थींदी ऐं जेके बि जवाबदार हूंदा उन्हनि खे सज़ा मिलंदी, ऐं जेके बेॾो हूंदा यकीन तौर उन्हनि खे इंसाफ़ मिलंदो। असां उमेद कयूं था त इन वाक़े जी सॼे मामले जी शफ़ाफ़ जांच थींदी ऐं अणधुरी जांच ज़रूरु थींदी।